धीअ सिंधु जी जेका धरती आ हिन धरतीअ सां मूंखे प्यार। अस्सलाम वालेकुम जी, मां तव्हांजी होस्ट ऐं दोस्त अज़रा ख़ान जी तव्हांजो पंहिंजो फेवरेट प्रोग्राम वाइस मास्टर में तव्हां सभिनी खे भली कार चवां थी ऐं उमेद कयां थी त तव्हां सभु ठीकु हूंदो ऐं हमेशह जिथे बि हुजो ख़ुशि हुजो, सदाईं गुलनि जी हमें कंदा मुस्कुराईंदा रहो ऐं हमेशह वांगुरु इहो चवंदसि त हिक ॿिए खे पंहिंजी दुआ में यादि रखंदा कयो, छो जो दुआ ई हूंदी आहे जेका असां खोड़ सारे प्रॉब्लम्स खां खोड़ सारी मुसीबतुनि खां ॿाहिरि कढंदी आहे। सो हमेशह हिक ॿिए जे लाइ जेको आहे दुआगू रहंदा कयो। हमेशह असां वटि को न को टॉपिक हूंदो आहे जंहिं ते असां थोरो ॻाल्हाईंदा बि आहियूं, छो जो मैसेज ॾियण बि हिकिड़ो सदका जारिया हूंदो आहे। हमेशह असां पंहिंजे प्रोग्राम में को न को मैसेज ॾींदा आहियूं। मुख़्तलिफ़ टॉपिक्स हूंदा आहिनि ऐं अॼु जो जेको टॉपिक आहे उहो आहे जेको आहे सभ खां वॾो टॉपिक आहे। मतिलबु ॻाल्हाईंदासीं त हाणे मुख़्तसिर उन ते एतिरो टाइम न हूंदो आहे, पर टॉपिक वॾो आहे त तालीम लाइ मां इहो चवंदसि तालीम लाइ चयो वेंदो त इंसान जी टी अखि आहे त जेतिरो ताक़त थी सघे जेतिरो थी सघे त तालीम पिरायो ऐं पंहिंजे ॿारनि खे बि तालीम ॾियारियो, छोकिरियुनि ऐं छोकिरनि खे। छो जो ऐं इहो असल में जेको मैसेज ॾियणु चाहियां थी उहो इहो ॾियणु चाहियां थी त काफ़ी माण्हू जेको आहिनि छोकिरियुनि खे पढ़ाईंदा न आहिनि ऐं छोकिरनि खे पढ़ाईंदा आहिनि, छोकिरनि ते वधीक ध्यानु ॾींदा आहिनि, छोकिरियुनि ते घटि ॾींदा आहिनि। त हाणे इहो जेको सोच आहे उहा काफ़ी हद ताईं घटि थी चुकी आहे, पर वरी बि किथे किथे आहे ईअं त छोकिरा ऐं छोकिरियूं जेके आहिनि उहे बराबरि आहिनि। तव्हां ज़ाहिरी ॻाल्हि आहे औलाद जीअं तव्हां चवंदा आहियो त भई पुटु हुजे या धीउ असांखे प्यारो आहे, त पोइ उते जॾहिं तव्हां फ़र्क़ु न कंदा आहियो त पोइ उन्हनि जी पढ़ाई में रहणी करणी में ऐं उन्हनि जे उथ वेठ में फ़र्क़ु करे विझंदा आहिनि, किथे किथे थी वेंदो आहे। सो उन जे लाइ बहितर इहो आहे त तव्हां उन्हनि खे तालीम ॾियारियो। तालीम इंसान जी टी अखि आहे ऐं तालीम खां सवाइ कुझु बि नथो माण्हू करे सघे। ज़रूरी न आहे त अगरि तालीम ॾियारियो था त कंहिं जॉब जे लाइ हुजे, ज़रूरी न आहे। अगरि कंहिंखे ज़रूरत न आहे त उहो माण्हू जॉब न करे, भले न करे, पर तालीम याफ़्ता त हुजे, उनखे उथण वेहण जो या कंहिंसां ॻाल्हाइण जो ई ख़बर त हुजे। सो बहरहाल तालीम ज़रूरी आहे असांजे लाइ ऐं प्रोग्राम खे बि स्टार्ट करे छॾियो आहे। ऐं हमेशह वांगुरु जीअं तव्हांखे ख़बर आहे त स्टार्ट में असां प्रोग्राम में असांजे में हमेशह को न को सुठो सुरीलो सिंगर मौजूदु हूंदो आहे। अॼु बि असां वटि तमामु सुठो आवाज़ु मौजूदु आहे, कंहिं बि तारीफ़ जो मोहताज न आहिनि। हमेशह टीवी ते तव्हां उन्हनि खे ॾिसंदा रहिया आहियो ऐं असां सां जेको गॾु आहिनि उस्ताद अनवर अली ज़रदारी साहिबु गॾु आहिनि ऐं उन्हनि खे असां वेलकम कंदासीं। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो? ठीकु ठाक? फर्स्ट क्लास, ठीकु ठाक। वेलकम कयूं था तव्हांखे वाइस मास्टर में। महिरबानी तव्हां सॼे सथ धरती टीवी जी ऐं अदा रुस्तम लक साहिब जी महिरबानी जिन असांखे यादि कयो। मूंखे इलाही कमकार बि हुआ पर साईं जी अर्ज़ु कयो त बाबा पहुचणो आहे त मुंहिंजो अची जी जी वॾी महिरबानी तव्हांजी। अच्छा, हमेशह असां वटि जेको बि प्रोग्राम ईंदो आहे त प्रोग्राम जे स्टार्ट में ई असां उन्हनि खां को न को गीत ॿुधंदा आहियूं, त स्टार्ट में ई असांखे छा था ॿुधायो? हिकिड़ो अनवर कमराणी जो मुंहिंजो गीत कयल आहे, तमामु मशहूरु आहे, जेको तव्हांखे ठीकु, ओके। कोई मरदा मर वञे तूं पुछण ना वई बाक़ी कित का यार सलाम। मुंह मोड़ अकेला छोड़ पीछे वल तोड़ तई न निभावी बाक़ी कित का यार सलाम। न कांधी थीवी कंबराणी दा न कुलाण दिवावी बाकी कित का यार सलाम। है फहोई बेकदरा हो है फहोई बेकदरा वदी कर जाड़गी वडी कर जाड़गियूं आप सुता पे तो सुखा मेरी दिल साड़गी आप सुता पे तो सुखा मेरी दिल साड़गियूं है फहोई बेकदरा वडी कर जाड़गियूं आप सुता पे तो सुखा मेरी दिल साड़गियूं आप सुता पे तो सुखा मेरी दिल साड़गियूं। बेकदरा 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 बेकदरा।
ॻोठ को तूं बेक़दरा तेरी दिल बेक़दरी तेरा कातिल अखियां बेक़दरियां सिर फाड़ खतां सॾ कोन ॾिवन तेरे ॻोठ जा गलियां बेक़दरियां हिक ॻाल्हि होवे उस्ताद आखां तेरा हड़ई ॻाल्हियां रुलावी नहा भुलावी नहा मिलावी नहावे सजे ॻोठ को रे यार मैं कबर चवाड़ गयूं कबर चवाड़ गयूं आप सुता पे सुखा मेरी दिल साड़ गयूं आप सुता पे सुखा मेरी दिल साड़ गयूं बेकदरा 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 तेरे सोज विच रोंदा वदा लड़दा वदा सड़दा वदा में तेरे सोज विच खुश पिया वसदा मेरा बेड़ा तू जाड़ गयूं बेड़ा तू जाड़ गयूं आप सुता पैंत सुखिया मेरी दिल साड़ गयूं आप सुता पैंत सुखिया मेरी दिल साड़ गयूं बेकदरा 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 कंबरानी को महबूब तू रोली तुरा गिरण दे विच को जरा सी बात पर बरसों के याराने गए लेकिन तो इतना हुआ कुछ लोग पहचाने कंबरानी को महबूब तू रोली तुरा गिरण दे विच दादू दे आप टुरा लाड़ गयूं आप टुरा लाड़ गयूं आप सुता पैंत सुखा मेरी दिल साड़ आप सुता पैंत सुखा मेरी दिल साड़ गयूं बेकदरा 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 वाह 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 ज़बरदस्त ऐं माशाल्लाह तमामु प्यारो ट्रैक ऐं उहा ॻाल्हि जीअं मां कई त हिकु लाइव सॉन्ग्स ॿुधण जो हिकिड़ो पंहिंजो मज़ो हूंदो आहे असां हमेशह पंहिंजे प्रोग्राम ईअं चवंदा आहियूं छो जो असां प्रोग्राम लाइव हूंदो आहे त लाइव ॿुधण जो लाइव इन जो मज़ो हूंदो आहे त छा ॻाइण जो बि मज़ो आहे लाइव बिल्कुलु ॻाइण जो लाइव में जेको मज़ो आहे उहो रिकॉर्ड हाँ रिकॉर्डेड में मतिलबु एतिरो न आहे अच्छा हिकिड़ो जेको एल्बम आहे उहो मतिलबु केतिरनि ॾींहंनि में तव्हां पूरो कंदा आहियो पंहिंजो असां त जेका बि रिकॉर्डिंग कई आहे टे कलाक वॾा आहिनि माना 2-3 कलाक हा
ॿ टे हाणे तो उनखे त हिकिड़े गीत खे 2-2 ॾींहं था लॻाइनि। सही। असां तव्हां 3 कैसेट कलाक कंदासीं त माना 2 खां 3 कलाक में रिकॉर्डिंग थींदी। अच्छा कॉल बैक कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी केर किथां खां? गिड़ा नदी कुछ नवाज़ मरी अबू ज़ुबैर मां ॿुधायां। जी भाउ वेलकम कयूं था। छा चवणु चाहींदो? जी ॿियो सभु ख़ैर आहे। को गानो सुठो असांखे ॿुधाइजो। कल्ह बि कॉल कयो, तव्हांजो प्रोग्राम असां लाइव ॾिसूं पिया हींअर अबू ज़ुबैर में। जी ऐं तव्हांजो प्रोग्राम असां हिते ॾिसूं पिया लाइव। कल्ह बि ॾिठोसीं, अॼु बि ॾिठोसीं। ऐं को सुठो गानो ॿुधायो। इहो असांजो ममताज़ लाशारी जो को ॿुधाए सघो। असांजा दोस्त रसूल बख्श मरी जी, मोहम्मद ख़ान मरी जी ऐं सईद ख़ान मरी जी, वकार जलालानी या नाला थोरा वठिजो, पोइ वरी वेठा आहिनि ॿुधंदा प्रोग्राम ॾिसनि पिया लाइव ते। अच्छा मां इहो चवंदसि त अनवर साहब असां सां गॾु आहे, त तव्हां पाण उन्हनि खे का फरमाइश जेका आहे त तव्हां पाण ॻाल्हायो उन्हनि खे ॿुधायो। भले ॿुधायो। जी ॻाल्हायो। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम साईं, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि ख़ैर साईं दुआ अल्हम्दुलिल्लाह। का फरमाइश हुजे भली। ममताज़ लाशारी जो कहिड़ो गानो सुठो ॿुधाए सघो था? जी साईं। ममताज़ लाशारी। जी अहिड़ो को ममताज़ लाशारी सुठो गानो ॿुधाईंदो? जी हाज़ुर बस जो गानो ॿुधायो। नाला तव्हांजा दोस्तनि जा खणिजो। जी लाइव ॾिसनि था हिते अबू ज़ुबैर में वेठा आहिनि सभई। सही आहे। रसूल बख्श मरी, चलो ठीकु आहे। मरी, सईद ख़ान मरी, नवाज़ ओके वरी महिरबानी भाउ कॉल करण जी। ऐं जेकॾहिं तव्हांखे यादि आहिनि ॿोल त कुझु ॿलाइनूं मिठा में वेंदा पिया। हा ठीकु, ओके। मोहब्बत डोह बराबर होसी, मोहब्बत डोह बराबर होसी, पर खिल अलावण डोग नहीं। के कम सांगे हो, के कम सांगे कहंदे गोठ विच कैकण आवण जावण डोग नहीं। को पाड़े विच बीमार बुझे ओंदा हाल पुछण डोग नगी। हुण कहंदे उस्ताद बुखारी हर हर गावण डोग नगी। आशिक जरा बाबू जे कोठ वञे थो त बाबू ते पाबंदियूं जरा आशिक सां बाबू खे मिलण नथा ॾियनि। कलाम है मिठा में वेंदा वल्या में ओ मिलन पे नहीं दे ओ। मिठा में वेंदा वल्या में मिलन पे नहीं दे ओ के रही किथों आई मैं को बहन पे नहीं दे। ओ के रही किथों आई मैं को बहन पे नहीं दे। मिठा में वेंदा वल्या में मिलन पे नहीं दे ओ के रही किथों आई मैं को बहन पे नहीं दे ओ के रही किथों आई मैं को बहन पे नहीं दे। दर झलियम मन विछड़े मिल पो सोना तेरा दर झलियम मन विछड़े मिल पो ओ पई कल ज़ाल मां को तक आवन बिन गी दे ओ पई कल ज़ाल मां को तकू आवन बिन की दे। मिठा में वेंदा वल्या में मिलन बिन की दे
ओ केरे किथों आई मैकू बहन बिन की देंदे ओ केरे किथों आई मैकू बहन बिन की देंदे भर रोवा सब पागल पे समझन सुन के भर रोवा सब पागल पे समझन ओ दर्द दे दी मिट्टी अज चुमण पे लगी दे ओ दर्द दे दी मिट्टी अज चुमण बिन की देंदे मिठा में वेंदा वलिया मैकू मिलन बिन की देंदे ओ केरे किथों आई मैकू बहन बिन की देंदे ओ केरे किथों आई मैकू बहन बिन की देंदे मोहब्बत जे मरीज सां ओ बेली कया गिला हकीमन पीणा फकियूं छा कंदियूं खणी दुआऊं धागा कन तब इश्क वारा न बचन यार कसम सां कंपराणी चवे को खुश आखे वधाए को आखे गे बीमार ओ मैं कंदी गाल मना मैकू पुछण बिन की देंदे मैं कंदी गाल मना मैकू पुछण बिन की देंदे मिठा में वेंदा वलिया मैकू मिलन बिन की देंदे ओ केरे किथों आई मैकू बहन बिन की देंदे केरे किथों आई मैकू बहन बिन की देंदे आखे अंदर कदा खिल पे गुजारो से हकीर आखे अंदर कदा खिल पे गुजारो से ओ दर्द दे रिंद अज रोवण बिन की देंदे ओ दर्द दे रिंद अज रोवण बिन की देंदे हमें वेंदा वलिया मैकू मिलन बिन की देंदे ओ केरे किथों आई मैकू बहन बिन की देंदे केरे किथों आई मैकू बहन बिन की देंदे वाह 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 टिबाई मार जो हिकिड़ो ख़ूबसूरत गीत आहे असां दिलि खपाए छॾी आहे वाह वाह असांजो बयानो वतल आहे वाह 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 दिलड़ी लगी वञी यार सां ओ बिली वञी बे अख्तियार उनखे मुंहिंजे दर्द जी आहे ख़बर न का चार ऐं रातो ॾींहुं रड़ियूं कयां बिरह में बीमार तलबुनि तारूं लायूं तालिब सां तकरार हिते इश्क जो आज़ार उत पिरी परवाह नाहे का असां दिल खपाए छॾी असांजो बयानो वतलवा इन्हीअ में न को करे आसरो पराई अमानत पयलवा असां दिल खपाए छॾी
बयानो बतलवा इन्हीं में न को करे आसरो पराई अमानत पयलवा असां दिल खपाए चरिया असां जो बयानो बतलवा असां तोड़े मिसकीन माण्हू मगर फिरण गिरण न आयूं कसो थियो पको थियो जीअं तो जैसां हा कई सूं निभायूं जैसी दम में दम जैसी जी जिसम ही अंक अंक त बोले बदलवा असां दिल खपाए चलिया असां जो बयानो बतलवा इन्हीं में न को करे आसरो पराई अमानत पयलवा असां दिल खपाए चलिया बयानो बतलवा पुछन था भला जो दिल तो खपाए चलिया ने जो को तो हिसाब किताब वरतो आहे या न शायरी में ॿुधाए तो हुयो की न जानू सुजानू सूरत ॾिसी हा कई हुयो की न जानू सुजानू सूरत ॾिसी हा कई सुथी बेॾाढी बटे टहक टे चार घूरू न तो को डिबो न तो को थिबो ही मुणसाणी दाढ़ी दिनलवा असां दिल खपाए चलिया असां जो बयानो बतलवा इन्हीं में न को करे आसरो पराई अमानत पयलवा असां दिल खपाए चलिया असां जो बयानो बतलवा कॾहिं न कॾहिं ने ठही पंहिंजी शइ जो मालिक त थींदो कॾहिं न कॾहिं ने ठहींदो पंहिंजी शइ जो मालिक त थींदो संभाले अमानत रखी अथमि छो न वहवार दीदो न रियायत कभी न छड़ भी टकी ही पल पल जो लेखो लिखलवा असां दिल खपाए चलिया असां जो बयानो बतलवा इहो थे थो उल्को ड्रिबाई मरण खां अॻे शल मिली पए
इहो थिए थो उल्को ड्रिबाई मरण खां अॻे शल अची पए थिया साल आंगिन संभाले अमानत धणी खे मिली पए मां पेरनि ते सिर धरी दुस मगर पोए मौत खे बि मोकलवा दिल खपाए छॾी असांजो बयानो वतलवा इन्हीअ में न को करे आसरो पराई अमानत पयलवा असां दिल खपाए छॾी असांजो बयानो वतलवा वाह 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 भई असां दिलि खपाए छॾिया असांजो बयानो वरितल आहे सही ॻाल्हि आहे सो तमामु सुठी शाइरी ऐं तमामु सुठो कलाम असांखे ॿुधायो साईं यकीनन तव्हांखे वणियो हूंदो अच्छा जीअं असां अॻु ॻाल्हि कयूं पिया त लाइव ॿुधण ऐं लाइव ॻाइण जो बि हिकिड़ो पंहिंजो ई मज़ो हूंदो आहे पर ईअं बि हूंदो आहे न त रिकॉर्डेड में वरी थोरो टाइम मिली वेंदो आहे मक़सदु असां साही खणूं असल में थोड़ियूं जेके ग़लतियूं या कॾहिं कॾहिं आवाज़ खे वेही वञण या कॾहिं दबाव थिए थो उहा शइ हुन में बहितर थिए थी पर लाइव जो मज़ो ऐं हुन में इलाही फ़र्क़ु आहे अच्छा जॾहिं तव्हां कंहिं बि फंक्शन वग़ैरह अटेंड कंदा आहियो जॾहिं वेंदा आहियो त तव्हां उते लाइव ॻाईंदा आहियो ट्रैक्स इस्तेमालु न लाइव उते त फरमाइशूं हलंदियूं आहिनि हा मुख़्तलिफ़ कलामनि में सर हीअ ॿुधायो हीअ ॿुधायो वाक़ई लाइव जॾहिं टीम हूंदी आहे सॼी हुन में वरी पब्लिक साम्हूं हुजे त अञा वधीक मज़ो ऐं तव्हांखे माना मोट जो अहसासु उते ई थींदो आहे बिल्कुलु बिल्कुलु अच्छा जीअं हाणे असां एल्बम जी पिया ॻाल्हि कयूं तव्हां चयो त पोइ एल्बम में घणा सॉन्ग हूंदा आहिनि लॻभॻि हिकिड़े असां जॾहिं एल्बम जो या कैसेट जो जेको दौर हो उन में 10 खां 12 गीत रिकॉर्ड थींदा हुआ ऐं हाणे त माना को आहे ई कोन अच्छा तादाद ई न आहे त हाणे 40 20 छो कैसेट जी मार्केट हूंदी न हू फनकार उन जी मार्केट हूंदी हू पंहिंजो हिकिड़ो गीत जेको विकिणंदा हू पंहिंजे हिसाब किताब सां उनखे ख़बर हूंदी आहे असांजा 10 गीतनि हेतिरी पेमेंट असांखां वठणी आहे हींअर वरी छा आहे त उहो कैसेट जो दौर ख़तमु थी वियो सही मतिलबु थोरो फ़र्क़ु अची वियो हाणे कंप्यूटराइज़ दौर आहे त मतिलबु जल्दी फास्ट अच्छा उन में फनकार खे इलाही फ़ाइदो हो हाणे थोरो घटि आहे ज़ाहिर पेंपनी उनखे पेमेंट कंदी हाणे त आहे ई कोन हाणे त वरी कैसेट जो दौर ई ख़तमु थी वियो अच्छा हाणे महफ़िल मौसीक़ी जेका के शादियूं आहिनि या उन्हनि में मतिलबु फ़ाइदो आहे फनकार खे फ़ाइदो आहे चलो ठीकु आहे हाणे वरी हिकिड़ो ख़ूबसूरत ट्रैक ॿुधंदासीं ऐं पहिरियां पुछंदासीं त कहिड़ो कलाम ॿुधाईंदा गीत आहे पंहिंजे गुलाम क़ादिर घायल जो बसि यार हुजे राज़ी ज़माने जो ख़ैर आहे वाह वाह चलो ठीक लिखंदे वयो थियालो दास्तान ज़िंदगीअ जो मासूम थी गरो पयो सामान ज़िंदगीअ जो कहिड़ी मजाल कलबी जे वर्कवार जन लब खुश्क थिया ॿुधण सां ऐलान ज़िंदगी बस यार हुजे राज़ी ज़माने जो खैरवा बस दोस्त हुजे राज़ी ज़माने जो खैरवा आया गरीब तॾह ओ माण्हुनि जो वेरवा बस दोस्त हुजे राज़ी ज़माने जो खैरवा बस यार हुजे राज़ी ज़माने जो खैरवा अली जे कोल से प्यार दरिया गवांग
ओ बिली दरिया लटजी थो वञे पोइ बि इंसान वा इंसान बि मटिजी थो वञे मां मञा थो पिरी सभिनी पारे सोन आगे पर गदब थियो जो सचो सोन बि कटजी थो वञे बागे बंदूक शिकारी जंहिं ओ बिली छुटे थी पुठ ते जो फटे थो सो कॾहिं पाण बि फटजी थो वञे उस्ताद बुखारी थो चए केतिरो बि हसीन माण्हू हुजे जेको रोज़ क़तलाम कंदो हुजे किथे किथे पाण बि माना शिकार थी वेंदो आहे बादे बंदूक शिकारी जे छुटे थी पुठ ते जो फटे थो सो कॾहिं पाण बि फटजी थो वञे प्यार दरियाग पे लटजी थो वञे पोइ बि इंसान आ इंसान बि मटिजी थो वञे बस दोस्त हुजे राधे ज़माने जो ख़ैर वा बस यार हुजे राधे ज़माने जो ख़ैर वा आहियां गरीब तॾग ओ माण्हुनि जो वेरवा बस यार हुजे राधे ज़माने जो ख़ैर वा बस दोस्त हुजे राधे ज़माने जो ख़ैर वा सराइकी रियाज़ मशहरी जो गीत है वो भी इन में थोड़ो सिटू कुछ उन जो है सरेआम प्यासड़े हो गए रहकु मेरा दिल हथ ते लिखी वधाए नाला मेरा बुधाए हथ ते लिखी वधाए नाला मेरा बुधाए सरेआम प्यासड़े दे कह रहकु मेरा दिल पर हथ ते लिखी वधाए नाला मेरा बुज़ागिर बाह ते लिखी वधाए नाला मेरा बुज़ागिर रियाज़ मशहूरियों को मेरा सलाम होवे हिक हिक कलाम होंदा मेरे इनाम होवे जकू के तांदी ओ तारीफ विच बराबर हथ ते लिखी वधाए नाला मेरा बुधाए हथ ते लिखी वधाए नाला मेरा बुधाए बस यार वो मेरा ज़माने जो ख़ैरवा आहियां गरीब तॾग ओ माण्हुनि जो वेरवा बस दोस्त हुजे राधे ज़माने जो ख़ैरवा बस यार हुजे राधे ज़माने जो ख़ैरवा सरेआम प्यासड़े ओ ग्राहक मेरा दिल पर बाह ते लिखी वधाए नाला मेरा वधाए हथ ते लिखी वधाए नाला मेरा वधाए वाह 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 ज़बरदस्त माशाल्लाह सो उहे ॻाल्हि त ट्रेक जेको आहे असां त इंजॉय करण वारो त कंदो आहे पर वरी थोरो घणो सिंगर खे जेको आहे वरी टाइम ॾिजे और होस्ट जो फ़र्ज़ु आहे उहा बि थोरो ॻाल्हाए सो बहरहाल असांजो प्रोग्राम जेको आहे लाइव कॉल बि आहिनि त कॉल बि वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जी केरु किथां खां जी गुलरेज़ कीअं आहियो ठीकु ठाक अल्हम्दुलिल्लाह मैं बिल्कुल ठीक ठाक था जो गाँव था क्या है हाँ बिल्कुलु ठीकु तव्हांजे साम्हूं अलाए शुक्र छा चवणु चाहींदो यदि हिकिड़े गाने जी फरमाइश आहे ऐं गानो ॿुधाईंदुसि फरमाइश आहे त तोखा थींदे धार खिलंदे खिलंदे यार लोड़क लड़ी पिया लार करे इहो गानो अगरि ॿुधाईंदासीं महिरबानी थींदी जी जी बिल्कुलु ऐं तव्हां छा ॿुधाईंदव जी मास्टर मंज़ूर जो गानो आहे बिल्कुलु ॿुधायो
असां सां करी थो एॾो प्यार हो मिठाई हा ख़ुशी आहे हो असां ते करी थो एतबार हो मिठाई हा ख़ुशी आहे हो अल्लाह तोखे अञा बि वधाई दो हो मौला तोखे अञा बि वधाई दो वाह वाह अल्लाह कंदो हूंदे सदा शाद फिरी पंहिंजे वेड़े में आबाद फिरी। वाह वाह जी हरी वॾी महिरबानी गुलरेज़, वॾी महिरबानी। ऐं छा तव्हांजी फरमाइश पूरी कंदासीं। गुलरेज़ चांडियो असांखे कॉल कई, असांजो रेगुलर कॉलर आहे लाड़काणे खां। ऐं गर्मी बि ॾाढी आहे, पर थोरो गर्मी खां बि बचो। अच्छा, जेके बि असांजा रेगुलर कॉलर आहिनि, जिन जी कॉल मिलंदी आहे, उन्हनि जी बि महिरबानी आहे। जेके कॉल मिलाईंदा आहिनि ऐं वरी कॉल इतफ़ाक़ सां नाहे बि मिली सघंदी, पर ट्राए कंदा आहिनि नंबर, उन्हनि जी बि वॾी महिरबानी। सो कॉल वठंदासीं। हलो, अस्सलाम वालेकुम। जी, केरु किथां खां? हनीफ़ भाउ, टीवी जो वॉल्यूम त बंदि करे छॾियो। जी, हाणे ॿुधायो छा चवणु चाहींदो? हेलो जी, छा चवणु चाहींदो? हेलो, टीवी जो वॉल्यूम बंदि कयो प्लीज़। टीवी जो वॉल्यूम ऑफ नथो थिए। हेलो, कॉल डिस्कनेक्ट थी वई, छो जो टीवी जो वॉल्यूम जेको आहे उन्हनि ऑफ न कयो। शायदि उन्हनि खे मुंहिंजो आवाज़ु सम्झ में न पियो अचे। ऐं तॾहिं चवंदी आहियां, जॾहिं कॉल कयो त टीवी जो वॉल्यूम बंदि कंदा कयो, इन जे करे त तव्हांखे मुंहिंजो आवाज़ु सम्झ में न ईंदो ऐं मुंहिंजो आवाज़ु तव्हांखे सम्झ में न ईंदो, तव्हांजो मूंखे आवाज़ु सम्झ में न ईंदो। थोरी डिस्टर्बेंस थी वेंदी आहे, इन जे करे हमेशह टीवी जो वॉल्यूम बंदि करे पोइ कॉल कंदा कयो। कॉल आहे, कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, ख़ुशि लॻा पिया आहियो? जी, मां बिल्कुलु ठीकु। तव्हां ॿुधायो, हालत बाक़ी कीअं आहियो? ठीकु ठाक? अल्हम्दुलिल्लाह। वरी नओं प्रोग्राम शुरू कयो? जी जी, मां त नओं प्रोग्राम शुरू कयो अथव। जी, नयो प्रोग्राम शुरू किया, पर काफ़ी टाइम थी वियो तव्हांखे। शायदि तव्हां अॼु कॉल कई आहे भला? असुल छा हो त धरती टीवी ते माना घटि पिया चैनल हलनि। अच्छा, 2 ॾींहंनि खां वठी हाणे माना थोरो घणो माना मिड़ई सेट थियो आहे चैनल। अच्छा, चलो ॿियो ॿुधायो। अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ठीकु लॻा पिया आहियो? सही सही, ॿियो कुझु चवणु चाहींदव? बसि असांजूं दुआयूं अलाह कंदो त माना हीउ प्रोग्राम ॿियनि प्रोग्रामनि वांगुरु बहितर रहंदो। आमीन आमीन। हा, चलो, वॾी महिरबानी ख़ालिद भाउ। ऐं ख़ालिद भुट्टो असांखे कॉल कंदा शिकारपुर खां। इहो असांजो रेगुलर कॉलर आहे। सो जिन जी उहे चइनि त कॉल लॻी, उन्हनि जी बि महिरबानी ऐं जिन जी न लॻी सघी उन्हनि जी बि महिरबानी। ऐं जॾहिं बि तव्हां कॉल कंदा आहियो त टीवी जो वॉल्यूम बंदि इन जे लाइ चवंदी आहियां त हमेशह मतिलबु कम्यूनिकेशन सही न थी सघंदी आहे, त उहा शइ स्क्रीन ते सुठी न लॻंदी आहे। हर हर बार बार हेलो 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 कयूं, इन जे करे सुकून सां वेही करे किथे ॻाल्हाईंदा कयो। ऐं अगरि हमेशह हर कंहिंखे पंहिंजो वॉइस ॿुधण जो हूंदो आहे त मां ॿुधां मां कीअं पियो ॻाल्हायां, स्क्रीन ते कीअं पियो लॻां, त उन जे लाइ हिकिड़ो आसान तरीक़ो आहे, तव्हां कंहिं ॿिए खे मोबाइल ॾेई छॾियो, तव्हांजो क्लिप रिकॉर्ड करे ऐं तव्हां कंहिं कुंड पासे ते वञी सुकून वारे माहौल में कॉल मिलाए करे ॻाल्हाईंदा कयो। सो बहरहाल कॉल आहे, कॉल वठंदासीं। हलो, अस्सलाम वालेकुम। जी, केरु किथां खां? मां बिल्कुलु ठीकु। केरु किथां खां? अच्छा, वेलकम कयूं था प्रोग्राम में। छा चवणु चाहींदो? प्रोग्राम त छो करा ॾिसूं था, ॿियो चकर का लॻी आहे, फरमाइश पूरी न थी आहे असांजी। छा न ॾिठी आहे? आवाज़ सम्झ में नथो अचे। फरमाइश असांजी फरमाइश न कयो आहे, अॼु फरमाइश असांजी पूरी थियो को गानो को ॿुधायो, मास्टर मंज़ूर आयो। चलो, ठीकु आहे ठीकु आहे, ओके, अल्लाह हाफ़िज़। ऐं वॾी महिरबानी भाउ कॉल करण जे लाइ। ऐं ॿियो इहो आहे त अनवर अली ज़रदारी साहिबु असां सां गॾु आहिनि, त उन्हनि खां बि कचहरी कंदासीं। हाल अहिवाल वठूं, रुगो ट्रैक। सो बहरहाल असां एल्बमनि जी ॻाल्हि कईसीं। ऐं हूअं बेसिकली तव्हां पाण कहिड़े शहर खां तालुक़ु रखो था? मुंहिंजो असुल त ॻोठु मोरो, पर हाणे कुझु टाइम खां कुझु साल थिया आहिनि त काज़ी अहमद में था रहो। अच्छा, पोइ उतां मतिलबु तव्हांखे जिथे बि फंक्शन वग़ैरह में वञिणो हूंदो? कराची में। हाणे कराची में?
अच्छा माशाल्लाह ज़बरदस्त। अच्छा तव्हां कंहिंखे ॾिसी करे शौक़ु थियो हुयो त मां इन दुनिया में अचां? असांजो ज़रदारी फ़नकार तमामु सिंध में पॉपुलर रहिया उस्ताद फ़ोटो ज़रदारी। सही। मुंहिंजो उस्ताद अलदा ज़रदारी उन खां सिखियो ऐं उन्हनि खे ॾिसी करे माना सिखिया आहियो? जी। अच्छा सही। केतिरी उमिरि खां पिया ॻायो? बचपन माना नंढपण खां ई? नंढपण। अच्छा न माना हिकिड़ो जेको प्रॉपर ट्रैक ईंदो आहे उहो तव्हांजो कहिड़ी उमिरि में? हिकिड़ो पहिरियों फर्स्ट गानो? शुरू में जेका आहे मुंहिंजी कैसेट पारस कंपनी में रिकॉर्ड थी ऐं तक़रीबन 15 साल जो हुउसि। अच्छा वाह 15 सालनि जो मतिलबु नंढी उमिरि में। अच्छा कॉल आहे, कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी केरु किथां खां? टीवी जो वॉल्यूम बंदि कयो प्लीज़। मोहम्मद याकूब चनो खैरपुर खां। जी भाउ वेलकम कयूं था प्रोग्राम में, छा चवणु चाहींदो? बिल्कुलु बहितर प्रोग्राम जो लॻे तव्हां न साईं फरमाइश हुई दोस्त वेठा आहिनि जा इलाही सारा टीम वग़ैरह बि वेठा आहिनि जलाल चांद जो कलाम असांखे असांजे जानकार सुनासीं। चलो ठीकु आहे। चलो सही आहे। ओके अल्लाह हाफ़िज़, थैंक यू। ऐं जेको आहे जेको आउं इहो चवंदसि जेके बि कॉलर मूंखे कॉल कनि था त जेको जंहिं नोयत जो प्रोग्राम हुजे या वरी जंहिं हिसाब सां तव्हां ॾिसो था त कहिड़ो सिंगर आहे, छो जो लाइव प्रोग्राम आहे त उन हिसाब सां थोरो फरमाइश कंदा कयो। पर ख़ैर तव्हांजी फरमाइश हुई, पंहिंजी हर कंहिंजी पंहिंजी हिकिड़ी पसंदि आहे। कॉल आहे, कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। ज़रा ख़ुश आहियां? जी मां बिल्कुलु ठीकु आहियां, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु ठाक? ॿियो ख़ैर अलाह जा लख एहसान। अहमद नवाज़ अलाह शारी अली शदाब कोट वारो। जी बिल्कुलु आऊं सुञातो। ॿियो ख़ैर आदि? अल्लाह जो शुक्र, मां बिल्कुलु ठीकु। तव्हां ॿुधायो प्रोग्राम ॾिसो पिया? आदि प्रोग्राम ॾिसां पियो। हाणे थोरो बिजली बंदि थी वई आहे। फनकार जो नालो छा आहे दी? अनवर अली ज़रदारी। हा अनवर अली ज़रदारी खे अर्ज़ु कंदुमि त साईं अनवर साईं जो या हज़ूर साईं जो को कलाम ॿुधाए त वॾी महिरबानी थींदी। ठीकु आहे। ॿियो कुझु चवणु चाहींदो? ख़ुशि रखो प्रोग्राम तव्हांजो ॾाढो सुठो थो हले। चलो ठीकु आहे। थैंक यू। आमीन। वरी महिरबानी भाउ कॉल करण जी ऐं फरमाइश जेका कई आहे तव्हां ॾिसंदासीं। अगरि उन्हनि खे ॿ बोल यादि हूंदा त ज़रूरु असां तव्हांखे ॿुधाईंदासीं। बाक़ी उन खां अलावा बि जेके ट्रैक असां ॿुधूं था उहे बि तमामु सुठा आहिनि तव्हांजा। ऐं उहा ई ॻाल्हि आहे त मूंखे त उहे बि हमेशह लाइव प्रोग्राम में लाइव ॿुधण में ई मज़ो ईंदो आहे। सिधो ट्रैक्स त मतिलबु उहो न हूंदो आहे। सो बहरहाल हिन वक़्तु ॾिसंदासीं त कहिड़ो कलाम था ॿुधायो? उस्ताद बुखारी जो तमामु ख़ूबसूरत गीत आहे। अच्छा चलो ठीकु आहे। जिए दुनिया के बेअंदाज दौलत जी ज़रूरत इए दिलदार मुझी दिल के मोहब्बत जी ज़रूरत। मोहब्बत हिकड़ी उञ आगे मोहब्बत हिकड़ी बुखवा नवो को फलसफो नागे तबीयत जी ज़रूरत वा अवां ते सूंह जी चौकी असां ते इश्क जो पहरो हकीकत के भला केड़ी खबर हकीकत के भला केड़ी हिफाजत जी ज़रूरत अकेली सूंह अणपूरी अकेलो इश्क अणवाकुफ बिन्ही के तोड़ ताई साथ संगत जी ज़रूरत ढके छड़ पंहिंजे जज़्बन के ओ मता उस्ताद पधरो थी अदीबन जे अॻियां आही फज़ीलत जी ज़रूरत हिकु मौत मुए जो भव सोहणा ॿियो
तो मन थो थे रो सोना हिक मौत मुए जो भाव सोना बियो तो मन थो थे रो सोना बियो तो मन थो थे रो सोना बियो तो मन थो थे रो सोना हिक मौत मुए जो भाव सोना बियो तो मन थो थे रो सोना तो कान सिका थो चई सिकणो तो साजे रुआ समझी रुवणो तो कान सिका थो चई सिकणो तो साजे रुआ समझी रुवणो तो साजे रुआ समझी रुलणो तो साजे रुआ जेको चवणो अथई सो चो सोना जेको चवणो अथई सो चो सोना जेको चवणो अथई सो चो सोना हिक मौत मुवे जो भाव सोना बियो तो मन तो थे ढो सोना उम्र में जानी छा जीअंदुस कमकार कंदुस या प्यार कंदुस हिक उम्र में जानी छा जीअंदुस कमकार कंदुस या प्यार कंदुस मुखे उमरियूं हुजन हा सौ सोना मुखे उमरियूं हुजन हा सौ सोना हिक मौत मुए जो भाव सोना बियो तो मन थो थे ढो सोना बियो तो मन थो थे ढो सोना बियो तो मन थो थे ढो सोना हिक मौत मुए जो भाव सोना बियो तो मन थो थे ढो सोना तुंहिंजी ड्रोड़ी ड्रोड़ी बाग वठा तोखे चंपड़ी तुंहिंजा जाग चुमा ड्रोड़ी ड्रोड़ी बाग वठा तोखे चंपड़ी तुंहिंजा जाग चुमा ये बहकियूं ॻाल्हियूं बख़्श कजां इहे बहकियूं ॻाल्हियूं बख़्श कजां मूंखे मोहब्बत जो आ मौ सोना मूंखे मोहब्बत जो आ मौ सोना जो तो मन थो थे ढो सोना हिक मौत मुए जो मौ सोना बियो तो मन थो थे ढो सोना उस्ताद जाज़ खुद नेण भिगा तू छो थोड़ी इहे वेण तिखा उस्ताद जाज़ खुद नेण भिगा तू छो थोड़ी इहे वेण तिखा जे माण्हू पाणे मेण मिठा से माण्हू पाणे मेण मिठा ओ किथ था सगन से तो सोना से किथ था सगन तो सोना ॿियो तो मन थो थे ढो सोना हिक मौत मुए जो भौ सोना ॿियो तो मन थो थे ढो
हिकु मौत मुए जो महो सोना ॿियो तो मां नथो थिए रो सोना। वाह 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 ज़बरदस्त ऐं माशाल्लाह तमामु ख़ूबसूरत ट्रैक। अच्छा, शाइर जी शाइरी हर कोई सिंगर ॻाईंदो आहे, जीअं तव्हां बि ॻायो था, तव्हांखे पाण शाइरी जो शौक़ु आहे? मूं कुझु गीत लिखिया माना। अच्छा, त उहे ॻाया तव्हां पाण या कंहिं ॿिए? न मूं पाण ॻाया। तव्हां पाण ॻाया? कहिड़ा कहिड़ा गीत? काफ़ी गीत माना मूं लिखिया माना। पंहिंजे ई एल्बम में तव्हांजा आहिनि तव्हां त ॻाइनि? हा माना पंहिंजे एल्बम में या ईअं शौक़ी आहे। अच्छा, ऐं टीवी ते बि मूं ॿ टे तव्हांजे प्रोग्राम में बि हिकिड़ो मूं ॻायो। सही सही सही, पंहिंजा मतिलबु ॻाए। अच्छा, हूअं तव्हांजो पंहिंजो फेवरेट शाइर केरु आहे? त जेकी बि शाइरी अॼुकल्ह अवामी लिखनि था, जंहिंखे असांजा मारोड़ा सादा सीधा सादी शाइरी जीअं उस्ताद बुखारी कई, हा, हुनजा अल्फाज़ अहिड़ा आहिनि जेके पढ़ियल लिखियल बि सम्झे थो, पर असांजो ॻोठाणो माण्हू जेको आहे सही, उहो काछो हुजे या सिंध जो कहिड़ो बि इलाइक़ो इलाइक़ो हुजे, त उनखे उहो सवले नमूने सां सम्झी सघनि था। को बि अहिड़ी शाइरी लिखे थो जंहिंखे आवाम पसंदि थी करे, उहा मूंखे पसंदि आहे। बिल्कुलु। अच्छा, कॉल है, कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदी। जी, केरु किथां खां? अदी अली रज़ा लाड़काने खां। जी अली रज़ा, कीअं आहियो? ठीकु ठाक? जी जी, दुआ फर्स्ट क्लास। तव्हांजो आवाज़ बि? मां बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हां ॿुधायो, प्रोग्राम ॾिसो पिया? जी जी जी, प्रोग्राम तव्हांजो ॾिसूं पिया थी। फरमाइश आहे जी असांजो। जी जी, कहिड़ी फरमाइश आहे? जी अदी, कहिड़ी फरमाइश आहे? मास्टर मंज़ूर जी। मास्टर मंज़ूर जी। जी जी। अच्छा, ॿियो कुझु चवणु चाहींदव? वॾी महिरबानी अदी। मामू असां तव्हांखे गानो ॿुधाईंदो। जी, अच्छा, कहिड़ो गानो ॿुधाईंदो? जी जी जी, ॿुधो। जी जी जी, वालेकुम सलाम। छा ॿुधाईंदो? अदी मास्टर मंज़ूर असां गानो ॿुधायो आहे तव्हांखे। तव्हां ॿुधाईंदव असां ॿुधायूं? तव्हां? असां ॿुधायूं? मां तव्हांखे थोरो ॿुधायां त पोइ चई पोइ तव्हां उहो गानो ॿुधायो। ठीकु आहे, ठीकु आहे, ठीकु आहे। ॿुधायांव थी? जी जी, ॿुधायो बिल्कुलु। जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं, घणनि खे असां बि रुआरे वेंदासीं। वाह वाह, चलो थैंक यू, वॾी महिरबानी तव्हांजी कॉल कई ऐं तव्हांजी फरमाइश बि इंशाल्लाह ज़रूरु पूरी कंदासीं। सो बहरहाल असां ॻाल्हि कयूं पिया शाइरी जी, ऐं तव्हां जीअं चओ तव्हां खोड़ सारी शाइरी ॿ टिनि गीतनि में कई आहे ऐं फेवरेट शाइर तव्हांजो पंहिंजो। सो सिंगर ॿुधणु कंहिंखे पसंदि कंदा घणो? पाण त हिकिड़ा मतिलबु सुठे आवाज़ जा मालिक आहियो। असल में छा आहे न, असांजी हीउ जेको ॻाइण जो मक़सदु माना हिकिड़े दिलि में हिकिड़ो दर्द आहे। सही, माना इंसानियत जो चओ, मोहबत जो चओ। सही। को बि अहिड़ी का शाइरी आउं ॿुधंदो आहियां जेका मुंहिंजी दिलि खे मुतासिर करे थी, दिलि खे। छो जो मौसीक़ी रूह जी ग़िज़ा आहे। मौसीक़ी उहा रूह जी ग़िज़ा आहे जेका तव्हांजे कननि खे सुठी लॻे, तव्हांजी दिलि खे सुठी लॻे। सही, उनखे तव्हां रूह जी ग़िज़ा चई ग़िज़ा सघो। चई सघो। जेके तव्हांजे कननि खे ऐं दिलि खे सुठी न लॻे, उनखे पाण शोर चई सघूं था। सही। त का बि अहिड़ी शाइरी या को बि अहिड़ो सुर जॾहिं आउं ॿुधां थो कंहिंजे बि आवाज़ में हुजे, उहो मूंखे सुठो लॻंदो आहे। कंहिंजे बि आवाज़ में हुजे, माना शाइरी मतिलबु सुठी शाइरी या आवाज़ जेको मुंहिंजे कन खे सुठो लॻे, कननि खे या दिलि खे। बाक़ी हाणे मेन हीअ ॾिसो न, आहे दरिया आहे, जेतिरो पिया हिनखे ॻायो सिखो पिया सिखो। सही। हिन में कंप्लीट माण्हू आहे ई कोन। सही। हिकिड़ो जीअं आउं तव्हांखां सवालु कंदसि, जीअं तव्हां हाणे माशाल्लाह सिखिया ॾेई सघो था, ठीकु आहे, तव्हां वटि जेके माण्हू अचनि था सिखिया वठण जा, जेके तव्हांजा शागिर्द थी तव्हां वटि अचनि था, वरी थोरी देरि पहिरियां तव्हां इहा ॻाल्हि कई हिकिड़ो इदारो आहे जंहिंमें एबनॉर्मल ॿार जेके आहिनि उन्हनि खे सिखिया ॾिनी वेंदी आहे, त फ़र्क़ु छा आहे? मतिलबु हिकिड़ो सही सलामत माण्हू आहे, उनखे त तव्हां दड़को बि ॾींदव, उनखे ॿुधाईंदव त हीअं न हीअं, त जेके ब्लाइंड आहिनि या जेके कननि खां ॿोड़ा आहिनि या गूंगा आहिनि, उन्हनि कीअं सम्झायो वेंदो आहे? असल में छा आहे जो असांजी जेका ब्लाइंड जेके ॿार आहिनि उन्हनि खे उहो असांजे लाइ जे नॉर्मल ॿारनि खां या नॉर्मल जेके स्टूडेंट आहिनि उन्हनि खां हू बहितरीनु असांखे मोट ॾियनि था। अच्छा। इन जे करे हू मोट ॾियनि था, उहो ॾिसनि कोन था। उन्हनि खे का बि शइ तव्हां मिसाल मूं हुनखे का सुर ते हथु रखारायो, त हाणे हिकिड़ो मिसाल ॿियो स्टूडेंट उहो पियो ॾिसंदो केॾी महिल हेॾे केॾी महिल होॾे, हुनजो तवजो उन सुर ते हूंदो। अच्छा। हा, उहा शइ करणी आहे हुनखे, त हुन छा कयो, मूंखे छा पियो सेखारे, उहो शइ असांखे जल्दी हू मोट थो ॾिए, स्पेशल ॿार जेको आहे नॉर्मल खां। सही, नॉर्मल खां। हा। ऐं हू माना उन्हनि जो इहो आहे त हिकिड़ो दफ़ो ई का शइ सिखी वञनि था या बार बार सेखारणी पवंदी? ज़ाहिर हीअ त ॾिसो मौसीक़ी त समंदर आहे न, हिनखे पिया सिखो,
हाणे आउं पियो सिखां पर पियो सिखां अञा आउं बि पाण पियो सिखां सही हिन जी त का हद मुक़ररु आहे ई कान हाँ पर इन स्पेशल ॿारनि जे लाइ ईअं चयो वेंदो आहे न त हिकिड़ो दफ़ो तव्हां उन्हनि खे का शइ ॾसियो हुननि जे दिमाग़ में वेही रहंदी हुननि जा अलाह ताला हिकिड़ी शइ अलाह इंसान खां खसी ईंदो आहे त वरी ॿियूं अलाए केतिरियूं नेमतूं हुनखे ॾेई छॾींदो आहे सही तव्हां हुननि में ॾिसंदव त हुननि जे आवाज़नि में अहिड़ा स्टूडेंट असांजे नज़र मां गुज़रिया जॾहिं जॾहिं मां हुनखे को प्रोग्राम टेलीविज़न ते या को अहिड़े इदारे वॾे में थियो त वॾा वॾा उस्ताद हुननि खे ॿुधी करे रोई पिया वाह त एॾो हुननि जी आवाज़ में सुर हिते माना असांजे हिते त क़दुरु कोन्हे पर जे उहे ॿाहिरि इंडिया या ॿाहिरि मुल्कनि जा हुजे त हू त हुनखे पेर ज़मीन ते बि हुननि जो न रखणु ॾियनि एॾा मधर एतिरा बहितरीन आवाज़ माशाअल्लाह मतिलबु कुदरती ॾात हुननि खे मिलियल ऐं अमूमन ईअं ई हूंदो आहे जीअं तव्हां ॻाल्हि कयो था अमूमन जेके ब्लाइंड हूंदा आहिनि उन्हनि जो आवाज़ लाइ जो ॾाढो सुठो हूंदो आहे भले उहे सिखिया कंहिंखां वठनि न वठनि जीअं घर में घरेलू ॿार ॿ टे ईअं आहिनि पर उन्हनि जो आवाज़ अहिड़ो आहे कुदरती अहिड़ी का शइ ॾेई छॾे थो वॾी ॻाल्हि आहे थोड़ी पॉलिश जी ज़रूरत आहे सही बसि उहा ई ॻाल्हि आहे आलस हिकिड़ी नेमत खसे थो त वरी उन्हनि खे सौ ॿियूं ॾेई छॾे थो अच्छा हिकिड़ो जीअं ॾिसो हिकिड़ो मां हाणे केरु लाइट हली थी वञे त असां ईअं सम्झंदा आहियूं अंधा थी वियासीं जेसि ताईं लाइट अचे पर हिकिड़ो ऑलरेडी जेको नाबीन आहे उनखे मतिलबु किथे बि तव्हां मोकिले छॾियो हलियो वेंदो दिलि जी रोशनी हुननि खे अलाह ताला ॾिनी आहे दिलि जी रोशनी ते माना मतिलबु किथे बि हलियो वेंदो को बि कमु करे ईंदो वरी असां जहिड़ा माण्हू पाण माना इबरत में हूंदा आहिनि त कीअं कयसि न सो उहा वाक़ई कुदरती हिकिड़ी नेमत आहे उन्हनि खे सो बहरहाल हिन वक़्तु जेको आहे हलंदासीं ख़ूबसूरत ट्रैक जी तरफ़ ॾिसंदासीं कहिड़ो कलाम ॿुधाइनि था कंहिंजी शाइरी आहे जी सजण वगे सोहणो ॿियो पाए कजल वखियल कल्बी मूंखे मारियो मुर्गी महबूबन वेतर सिक संदन जायूं अॾियम जी में मुझे बारे में वो साईं छा थो भाई मुझे बारे में वो साईं छा थो भाई 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 मुझे बारे में वो साईं छा थो भाई मुझे बारे में वो साईं छा थो भाई तोखां हिकिड़ो ॾींहुं छिजां थो ओ तोखां हिकिड़ो ॾींहुं छिजां थो ॾींहुं उन्हीअ खे साल चवां थो पर जे विछड़ी भरियल छाई छा थो भाई पर जे विछड़ी भरियल छाई छा थो भाई ओ छा थो भाई 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 मुझे बारे में वो साईं छा थो भाई मुझे बारे में वो साईं छा थो भाई हो तुझे दर्शन लाए सिका थो लख शुक्राना मोहतद सा थो तुझे लाए यार सिका थो लख शुक्राना मोहतद सा पर जे पंहिंजे छाती लाई छा थो भाई पर जे पंहिंजे छाती लाई छा थो भाई 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 मुझे बारे में वो साईं छा थो भाई मुझे बारे में वो साईं छा थो भाई
चर्चो न हो, इश्क हो चर्चो न हो, रोशो न हो, बाग जो शोलो हो गुलदस्तो न हो। मां बेईदुन ते खरीदिया हा खणी, पर खुशी बाजार जो सौदो न हो। पर बेहोटियों साल हो, चौथों साल हो, दर्द दिल हर साल हो, पर अहिड़ो न हो। मुख्त मोहब्बत खां पोइ ओ विकिजी वियो, न त एतिरो उस्ताद अॻु सतो न हो। मुंहिंजे बारे में वो साईं छा थो भाई, मुंहिंजे बारे में वो साईं छा थो भाई, 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 छा थो मुंहिंजे बारे में वो साईं छा थो भाई, मुंहिंजे बारे में वो साईं छा थो भाई। हो गैरन सां गॾु जानी तुंहिंजी, जान जले थी जानी मुंहिंजी, पर जे तिन जो खाई पाई छा थो भाई, पर जे तिन जो खाई पाई छा थो भाई, 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 छा थो भाई। मुंहिंजे बारे में वो साईं छा थो भाई, मुंहिंजे बारे में वो साईं छा थो भाई। हो वाक़ुफ़ आ उस्ताद बुखारी, तो फरमाए दिल ॾिठारी, वाक़ुफ़ आ उस्ताद बुखारी, तो फरमाए दिल ॾिठारी। पर जे मुंहिंजो यार सदाई छा थो भाई, पर जे मुंहिंजो यार सदाई छा थो भाई, 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 छा थो भाई। मुंहिंजे बारे में वो साईं छा थो भाई, मुंहिंजे बारे में वो साईं छा थो भाई। वाइंड अप की तरफ वेंदासीं, आख़िरी ब्रेक आहे असांजो, ऐं असांखे ख़ूबसूरत ट्रैक बि ॿुधा आहिनि खोड़ सारा, ऐं जेको आहे फ़ोन कॉल्स बि जेका आहिनि अञा जिन खे करणी आहे, त आख़िरी ब्रेक आहे, जल्दी जल्दी सां नंबर स्क्रीन ते अची रहियो आहे, जल्दी सां नंबर ते कॉल कयो, त हाणे कॉल अची वई आहे, कॉल ॾिसूं था केरु आहे। हलो अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम अस्सलाम। जी त केरु किथां खां? अजी फरमान अली भुट्टो ॻाल्हायां थो सिटी डेरकी खां। जी फरमान, कीअं आहियो? ठीकु ठाक? अल्हम्दुलिल्लाह जी आऊं बिल्कुलु ठीकु आहियां, ॿुधायो ठीकु आहियो? अल्लाह जो शुक्र, मां बिल्कुलु ठीकु आहियां, तव्हांजे साम्हूं आहियां। जी छा चवणु चाहींदो? माशाल्लाह तमामु बहितरीनु प्रोग्राम हली रहियो आहे, ऐं असांजो तमामु बहितरीनु सिंध जो सीनियर सिंगर वेठो आहे, हुननि सां ॻाल्हाइणु चाहींदुसि। बिल्कुलु ॻाल्हायो, बिल्कुलु ॻाल्हायो। जी जी फरमान, ॻाल्हायो। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो सर? ठीकु आहियो? फर्स्ट क्लास, तव्हां ॿुधायो ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह सर बिल्कुुलु ठीकु। मुंहिंजी हिकिड़ी फरमाइश आहे, अव्हांजो तमामु हिकिड़ो बहितरीनु सॉन्ग आहे, त अची मिल तूं मूंसां वॾे कुर्ब मां, अगरि इहो तव्हांखे यादि हुजे त ॿुधाईंदा त महिरबानी थींदी। जी जी ठीकु आहे, अगरि इन्हनि खे ॿोल यादि हूंदा त ज़रूरु असां फरमान तव्हांजी जेका फरमाइश आहे उहा ज़रूरु पूरी कंदासीं, पर जेकॾहिं न बि त असां जेके ॿिया ट्रैक ॿुधंदासीं उहे बि ख़ूबसूरत हूंदा, उहे बि ॿुधण आहे तव्हांखे ॿोल। ठीकु आहे, ओके। वॾे कुर्ब मां हुजान हुजान, ख़बर नाग पोइ हुजान हुजान, अची मिल तूं मूंसां वॾे कुर्ब मां, ख़बर नाग पोइ हुजान हुजान, ख़बर नाग पोइ हुजान हुजान, अची मिल तूं मूंसां
वॾे कुर्ब मां ख़बर नागे पोइ हुजां न हुजां ख़बर नागे पोइ मां हुजां न हुजां। काफ़ी साल मूं पुराणो गीत ॻायो। अच्छा जेको साईं जन फरमाइश कई तमामु कुझु लफ़्ज़ जेके यादि आहे। हाँ जेके आदत फरमाइश जेका आहे फरमान तव्हांजी पूरी थी वई लाइनूं बि जेको आहे वॾी ॻाल्हि हूंदियूं आहिनि। सो बहरहाल जिन जिन असां कॉल कई आहे उन्हनि जी बि वॾी महिरबानी ऐं जेके कॉल नाहिनि करे सघिया उन्हनि जी वॾी महिरबानी छो जो नंबर हमेशह सभिनी खे शिकायत हूंदी आहे त नंबर बिज़ी थो रहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे एट अ टाइम हिकिड़ो ई नंबर आहे त उहो जॾहिं सभु गॾिजी मिलाईंदा आहियूं त असांखे उहो नंबर जेको आहे बिज़ी ई मिलंदो आहे। पोइ कंहिंजी कॉल जेको आहे लॻी वेंदी आहे ऐं कंहिंजी कॉल नाहे लॻी सघंदी ऐं कंहिंजी कॉल वरी मिलंदी बि आहे त उहा सिग्नल्स इशू ऐं जेको टीवी जो वॉल्यूम बंदि नाहिनि कंदा त उन जे प्रॉब्लम्स जे करे कॉल जेका आहे न चाहींदे बि उहा डिस्कनेक्ट करणी पवंदी आहे। सो बहरहाल असां हलंदासीं जेको आहे पंहिंजे ख़ूबसूरत आवाज़ जी तरफ़। अच्छा मां ॿियो इहो चवंदसि त सिंगर्स खे ॾाढो मतिलबु मोहतात रहणो पवंदो आहे इन शइ में खाइण पीअण जे हवाले सां त छा वाक़ई ईअं आहे? बिल्कुलु असां जॾहिं सिखंदा हुआसीं त बाक़ाइदे वॾी हिकिड़ी पाबंदी हूंदी हुई त बाबा रियाज़ करिणो आहे सुबुह जो उथी 2 कलाक। सही। उन खां पोइ इहे चांवर या अहिड़ियूं तरियल शयूं जेके गले खे ख़राबु कनि उन्हनि खे बिल्कुलु मना हूंदी हुई खाइण। अच्छा पाणी थधो या बर्फ़ वारो पाणी जेको बि आहे त गले खे जेको अफेक्ट करे चाहे उहा न आहे तव्हांखे खाइणी। कारा मिर्च या अहिड़ियूं वॾियूं शयूं सही जे गले खे गरम रखनि। न त पोइ तव्हां मतिलबु हिकिड़ो मतिलबु सभिनी सिंगर्स जी ॻाल्हि कंदसि तव्हांजी बि न सभिनी हा त उहे थी कयां त मतिलबु कंहिंजी दिलि चवंदी आहे हाणे हर कोई त खाइण जो पीअण जो शौक़ीन हूंदा पोइ उहो वाक़ई कुझु न खाए उन्हनि मां सभु दिलि त असांजी बि माना हाणे अहिड़ियूं शयूं जेके आहिनि जेके गले सां हुननि जो दूर दूर जो माना आहे पर पोइ बि दिलि चवंदी आहे त खाइजे हाणे खाई सघे थो पर ख़्यालु कंदा आहिनि फ़नकार जेको पंहिंजा मुस्तक़िल जेके सिंगर हूंदा आहिनि अॻिते अञा मतिलबु सिंगर खे जेको आहे ॻाइण खां 15-20 ॾींहं छुटी करे पोइ खाइणो न ईअं न आहे ईअं बि न आहे न ईअं न आहे हू पंहिंजे सिलसिले सां हुनखे ख़बर आहे त मूंखे किथे खाइणो आहे किथे न आहे खाइणो। अच्छा हू पंहिंजी आवाज़ खे पंहिंजे हिसाब सां पाण सम्झनि था। सही जी जी। अच्छा चवंदा आहिनि त जिन जो नंढे लाइ आवाज़ सुठो हूंदो आहे जीअं चाइल्ड स्टार ॿार हूंदा आहिनि या ॿार नंढी उमिरि में जीअं 15-16 साल या उन खां बि नंढी उनखे जेॾीमहिल जवानी में ईंदो आहे ॿार उन महिल हुनखे महिनत करणी पवंदी आहे आवाज़ जे लाइ छो जो आवाज़ थुला थी वेंदा आहिनि। उहो ई ऐं तव्हांखे चवां पई त चवंदा आहिनि त जिन जो आवाज़ नंढे लाइ सुठो हूंदो आहे कॾहिं कॾहिं वरी उहो वॾे लाइ ओड़ो न आहे बीहंदो पर छो जो हुन कंहिंखां सिखिया कोन वरिती। असल में रियाज़ कनि न त ॾिसो न जेके बि फ़नकार अॼु ताईं सालनि जा साल हलिया जेके उन्हनि जी एज तव्हां ॾिसो मेहदी हसन ग़ुलाम अली या जेके बि 50-50 साल हुननि ॻायो पर कॾहिं बि हुननि जा आवाज़ ख़राबु न थिया। हुननि इन शइ खे परहेज़ बि कयो गॾो गॾु हुन आवाज़ जी रियाज़ बि कयो लुंग बंदी बि माना चवंदा सिंधी में त माना फ़नकार खे जेको आहे पाक छो जो असां त उस्ताद जॾहिं सिखंदासीं त बाजे ते ईअं वेहो बि न वज़ू करे वेहो एॾो ख़्यालु माना क्या है। अच्छा सो वाक़ई में तव्हांजी ॻाल्हि सही आहे त जेतिरो इंसानु एहतियात कंदो ओतिरो फल मिलंदो बिल्कुलु। सो हाणे असां छा ॿुधाईंदो? अनवर कमराणी जो कलाम आहे जेको तव्हांखे ॿुधाइजो थो। ठीकु। सूरत मिड़ोई सूर ओ पर मुंहिंजा सूर चरिया खाई बास जिगर जो अची आहिनि खरिया ऐं मिंथ कयां त मोटी वञो तब वरियो अचनि वरिया अनवर अहिड़ा आगिन गिरिया जो पल नथा परे थियनि। सूरत मिड़ोई सूर पर मुंहिंजा सूर ज़लील खाई मास जिगर जो अची थिया गिन अलील ऐं मिंथ कयां त मोटी वञो तब ॿुधनि कोन अपील पिया डोड़ाइनि जलील यर कुहण ला कंबराणी के मुंहिंजो घर बार वई संसार वई सिंगार चिनो ज़ालिमन ज़ुल्म करे मुख मुंहिंजो यार चिनो
मुझो घर बार वही संसार वही सिंगार चिनो साले मन जुल्म करे मुख मुझो यार चिनो सिवा लुड़कन जे मुझे झोली में कुछ की न बचो मिला दर दर जदिका ठोकू कुछ न मिलो मुझी हर खुशी के खत्म कयो वा ज़माने मुसा ॾाढो ज़ुल्म कयो वा ज़माने मुसा ॾाढो ज़ुल्म कयो वा मुखा धार मुंहिंजो सनम कयो वा ज़माने मुसा ॾाढो ज़ुल्म कयो वा ज़माने मुसा ॾाढो ज़ुल्म कयो वा मुझे गिन मर्ज़ जो दारू ऐं दवा केर करे हिते हर कोवा पिटण वारो दुआ केर करे मुझे गिन मर्ज़ जो दारू ऐं दवा केर करे हिते हर कोवा पिटण वारो दुआ केर करे न को हमराज़ न को दोस्त न को साथिया एड़े जीअण का मुझे ले सुठी मवादिया केड़ो मुंह ते पहचल रहम कयो वा ज़माने मुसा ॾाढो ज़ुल्म कयो वा ज़माने मुसा ॾाढो ज़ुल्म कयो वा हालत में मां कंबराणी वञा काॾे भला मुंहिंजा गीत ज़माने खे लॻनि था बि बुरा अहिड़ी हालत में मां कंबराणी वञा काॾे भला मुंहिंजा गीत ज़माने खे लॻनि था बि बुरा हिते बीठे जो हर को गिरे जो केर कोन्हे मूं जहिड़े मस्त दीवाने चरे जो केर कोन्हे सूरन साम्हूं पंहिंजो संगम कयो वा ज़माने मूंसां ॾाढो ज़ुल्म कयो वा ज़माने मूंसां ॾाढो ज़ुल्म कयो वा मुखां धार मुंहिंजो सनम कयो वा ज़माने मूंसां ॾाढो ज़ुल्म कयो वा ज़माने मूंसां ॾाढो ज़ुल्म कयो वा ज़माने मूंसां ॾाढो ज़ुल्म कयो वा वाह 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 ज़बरदस्त ज़माने मूंसां ॾाढो ज़ुल्म कयो आहे तो ज़मानो ताहे ज़ालिम ज़ुल्म न कंदो छा कंदो अच्छा असां चवंदा आहियूं ज़मानो ज़ुल्म ऐं कंहिं ॿिए माण्हू खां पुछंदासीं उहो बि चवंदो ज़मानो ज़ुल्म इन में असां बि त अची वियासीं न असल में प्यार खे या माण्हू बर्दाश्त घटि करणु मन कनि था हा इन दिलनि खे जेके आहिनि जोड़ण बजाए उनखे टोड़ण चाहिनि था हा इहो त आहे असल में उहे उन्हनि खे मज़ो थो अचे शायदि हा कंहिंजी दिलि ॾुखाए कंहिंजी दिलि ॾुखाए ऐं चवनि था दिलि ॾुखाइण त ॾोह आहे वॾो ॾोह आहे पर उहा ई ॻाल्हि आहे त अगरि ॾोह कनि त ॾियनि त माना अहिड़ो कमु कनि न ऐं शाइर अहिड़ी शाइरी कनि न सो बहरहाल ज़माने जो त कम ई आहे दिलि ॾुखाइण सो बहरहाल इन ॾुख में असांजो जेको प्रोग्राम बि ख़तमु थो थिए पियो सो टाइम जल्दी ख़तमु थी वियो ऐं पंहिंजी पुॼाणी ते पहुतो आहे वरी ज़िंदगी रही त वरी मंडे ते तव्हां सां गॾु हूंदासीं कंहिं हिन फ़नकार सां गॾु सो तव्हांजी वॾी महिरबानी अनवर साहब तव्हां आयो टाइम कढी ऐं तमामु सुठो लॻो ॾाढो मज़ो आयो तव्हांजा ट्रैक ॿुधी करे आख़िर में जेको आहे को मैसेज ॾियणु चाहींदो ऐं पहिरियां त तव्हां सॼी टीम जेका धरती टीवी जी आहे जेको सथ आहे जंहिंमें
साईं रुस्तम लक साहब उनजो हेड आहे, मिसाल डायरेक्टर आहे, उनजो शुक्रिया अदा थो कयां। उन अहिड़ी गैदरिंग में असांखे घुरायो, तव्हां सां मुलाक़ात कराई हिननि दोस्तनि सां, मां उन्हनि जो शुक्रिया अदा कंदुसि। बाक़ी मुंहिंजा सिंध जा माण्हू जिथे बि आहिनि असां सां प्यारु कनि था, अलाह ताला उनखे ख़ुशि करे ऐं जिथे बि हुजनि उहो ख़ुशि ऐं सलामत हुजनि। बिल्कुलु। ऐं आख़िर में जेको आहे वेंदे वेंदे तव्हां खां ट्रैक ज़रूरु ॿुधंदासीं। बहरहाल मूंखे मुंहिंजी पूरी टीम खे ॾींदो इजाज़त, अल्लाह हाफ़िज़ असांजी तरफ़ां। ऐं आख़िर में असां ट्रैक ॿुधंदासीं जी। रंगीन प्यार जी तलाश, हसीन यार जी तलाशवा, रंगीन प्यार जी तलाश आ, हसीन यार जी तलाशवा, हसीन यार जी तलाशवा। दिल ॾई मूंखां बि दिल वठे, आहे को संगत मूंखां रखे, असांजो लाइव प्रोग्राम हो धरती टीवी ते, सिंध जो वॾो नाले वारो शाइर अनवर कमराणी जी शाइरी ऐं फनकार हुउसि। उन में मूंखे उन लाइव ई गीत लिखी ॾिनो जेके हुनजे ॿुधंदड़नि जे नाम थो कयां। दिल ॾई मूंखां बि दिल वठे, आहे को संगत मूंसां रखे, राज़दार जी तलाश आ, राज़दार जी तलाश आ, हसीन यार जी तलाशवा, हसीन यार जी तलाशवा, रंगीन प्यार जी तलाश आ, हसीन यार जी तलाशवा, हसीन यार जी तलाशवा। इश्क न दर्द दिल लगे, खाली खोखली आ जिंदगी, इश्क न दर्द दिल लगी, खाली खोखली आ जिंदगी, हम किनार जी तलाश आ, हसीन यार जी तलाश आ, हसीन यार जी तलाश आ, रंगीन प्यार जी तलाश आ, हसीन यार जी तलाशवा, हसीन यार जी तलाशवा। पंहिंजा सूर मूंखे ॾेई वञे, मुंहिंजा सूर ख़ुदि सही वञे, पंहिंजा सूर मूंखे ॾेई वञे, मुंहिंजा सूर ख़ुदि सही वञे, मुर्दबार जी तलाश आ, हसीन यार जी तलाशवा, हसीन यार जी तलाशवा, रंगीन प्यार जी तलाश आ, हसीन यार जी तलाशवा, हसीन यार जी तलाशवा। लास्ट में अनवर कमराणी पंहिंजो हिते तखलुस जेको कुठल रखियो आहे, मुंहिंजो को हुते करे कुठल,
हिन जा मां हिते कया कया कुठल मुंह जो पो हुते करे कुठल हुन जमा हिते कया कुठल इंतजार जी तलाश आ हसीन यार जी तलाश है हसीन यार जी तलाश रंगीन प्यार जी तलाश आ